नाज़रीन ही सिंध के तालके कंबर के यूनियन काउंसिल आबड़ी जो गोट अब्दुल्ला पंवर है। हितां जो पीपीए की टिकट ते मुंतखब एमपीए गंवर इसराण ऐं एमएनए आफ्ताब शाबान मीरानी है। दोस्तों वॾे ॾुख ऐं अलमीअ जी ॻाल्हि इहा आहे त ॻोठाणनि जे बिकौल त असां कॾहिं पंहिंजो एमपीए तोड़े एमएनए ॾिठो बि न आहे। हालिया बरसातुनि सबबि समूरे ॻोठ जा सभु कचा घर किरी चुका आहिनि। ॻोठाणा सख़्तु तकलीफ़ में परेशान हाल आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं को बि चूंडियल या सरकारी नुमाइंदो सार संभालण लाइ पिणु ॻोठाणनि ताईं न पहुची सघियो आहे। वधीक अचो त ॾिसूं त ॻोठाणा छा था चवनि। हा हाणे इहा मरण ताल जी भुंगड़ी थी जंहिंमें मां पई हुअमि इहा हिते पुछी इहे हाणे शुरू रखियूं त मां ॿी शुरू पई इहे 5 रड़ा इहे पिया आहिनि किन कढी ओयो फिटी कयो अथमि। हे छोकिरो मुंहिंजो को वीचारा हे मौसूम ॿार इहे हिते कीकट करे कीहूं करे निकिता इहा जा इहा हिते ॾिठी पई आहे। कहिड़े टाइम ते इहे छत किरी पई? अबा हीअ माना सम्झो त 5 असरु हुओ। अच्छा हा त पोइ तव्हां माना गर्मियुनि जे करे ॿाहिरि सुतल हुजो, बचाव थी वियो। पहुचो जिबको छो त बचड़ा कीकट करे कीहूं करे उथिया। सलाह तव्हांखे हिमत ॾींदो, मदद रब ॾींदो आहे। तव्हां ग़रीबनि ते साथ ॾींदो, तव्हां ते अलाह जो साथ आहे। जाइ किरी पई आहे मींहं में, असां सां वास्ते जा 2 कमरा सादिक जा 2 खादम जा, असां ॿाहिरि टपड़ टाड़ी कढी वेठा आहियूं। विलत में वई टपड़ टाड़ी असां हेॾे कढी आहियूं। हाणे सिर बचाए निकितासीं नंढा वॾा। असांजी जगह मींहं जे वजह खां छत ख़राब थी किरी पई हेठि। हाणे असां ॾाढा लाचार आहियूं, उन्होंने दर ते मानीअ खां टुकर खां परेशान आहियूं। मींहं ॾाढो असांखे माना सफ़ा तकलीफ़ ॾिनी आहे, ॾाढी ॾुखी ज़िंदगी थी गुज़रे। माना जाइ मुंहिंजी सफ़ा छिन ॼाण ते आहे, सॼी अंदरां पुसी वई आहे। हाणे हिन महिल ॿाहिरि निकिरी वेही थी राति बि ॿाहिरि कली विछाए उन ते मींहं खां लिकी नंढड़ा बचिड़ो हे आहे लिकाए वेही रहियासीं। पुटु बि मुंहिंजो मां चयो अबा मुंहिंजे बसां बि काॾे वेंदासीं, मथां इंसान आहे मथां जो घर मरी बि पऊं पोइ छा कंदासीं। तंहिंखां सिर बचाए ॿाहिरि असां वेठा आहियूं। हिन महिल बि वेठा आहियूं, कली आणाई आहे, हिन महिल उहा बि मथां विझी वेठा आहियूं। असां अंदरि बि नथा वञूं भव खां। मदन अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, असांजी मदद कयो, असां काॾे वञूं। असां वेठा आहियूं बसि ॿाहिरि बिल में, हे नंढड़े खे बसि कली वेड़े उते ॿाहिरि वेही रहियासीं। केर ॿिया चङा आहिनि, इहे असांजी मदद कनि, ज़रूरी असांखे झुॻो ठाराए ॾियनि। ॾाढी तकलीफ़ आहे, ॾाढी ॾुखी थी ज़िंदगी गुज़रे। हा मुड़ुस बि कोन्हे मूंखे, नंढड़ा 2 छोकिरा आहिनि, हिकिड़ो 8 सालनि जो आहे, ॿियो 5 सालनि जो आहे। ॾाढी ॾुखी ज़िंदगी, वॾेरनि खे, वज़ीरनि खे, नाज़मनि खे, हड़नी खे, जेके तव्हां सभु आया हो सभिनी खे थी चवां मुंहिंजी मदद कयो। मींहनि में किरी पई आहे, नंढड़ा बचड़ा कीअं पिया कनि, रड़ियूं पिया कनि, वठी ज़ोरी असां ॿार कढी ॿाहिरि वठी भॻाऊं। ग़रीब ऐं कोड़ा का ज़मींदार वॾा हो ऑफिसर हो, असांजी का अलाह लॻे असांजी मदद कयो, मदद कयो। असां बच सां वेलो वियूं, वेलो बुख ते सॼी राति असां ॿिए हंधि बुख ते गुज़ारियो आहे। कमरा टपड़ टाड़ी पिया कढी न सघियासीं, उहे भॼी भुरी विया। का सेफी पेतियूं हर सामान जेको बचनि जे लाइ नंढड़ो उहो हर सामान हलियो वियो असांजो। ग़रीब मां मिसकिन आहे सफ़ा, इन लाइ मूंसां मदद कई वञे। जेको मुंहिंजी जूसी जो चेयरमैन आहे मेंबर आहिनि, मूंखे मदद कयो। NP आहे। तव्हां पहिरियां इहो ॿुधायो न त नुक़सानु छा थियो आहे? उहो नुक़सानु छतियूं किरी पयूं, भितियूं किरी पयूं, हर शइ मां घर फिटी करे भॼी आहियूं। आहे का शइ कान रही आहे, उन लाइ असां अर्ज़ु कयूं वञूं त असां सां मदद कई वञे। अरे बरसाति जेका आहे दादा हिते केतिरो टाइम रही आहे, तव्हांजी उमिरि जेतिरी आहे त अहिड़ियूं बरसातियूं अॻ में कॾहिं बि ज़िम्मे न थियूं। असां ज़िंदगी इहा उमिरि आंदी आहे त अहिड़ी बरसाति कॾहिं बि न थी जेकी हिन साल में हाणे बरसाति थी आहे। ऐं तंहिंखां ॿाहिरि आहे असां मिसकिन का वाह बि कान्हे का, टपड़ खणी बचा कढी ॿाहिरि वेठा आहियूं। ॿिए वसत नशीद का मसद कयूं, काॾे वञूं कीअं कयूं, कंहिंखे ख़ुदा कान सां मदद जॻहियूं सभु किरी पयूं न, बचड़ा वठी ॿाहिरि भॼी वियासीं। हाणे असांखां MNA ऐं MP खे अपील आहे असांजी मदद कनि, ग़रीब ऐं ख़ुदा वास्ते असां जेको थी सघे त असां सां महिरबानी कनि, असांजी इहो अर्ज़ु आहे।
या पती आहे बरसात खे 2 महीना थी विया आहिनि यकी वसे थी पई हारी माण्हू बनी ॿारो बि ॿुॾी वियो आहे जेको आहे इहो ई कचो घर हो जेको उहो बि अखियुनि सां तव्हां पाण ॾिसो था क़िस्मत सां ठाहे त उहो बि टही वियो आहे असां ॾाढो परेशान आहियूं मिसकिन आहियूं ठाराए बि कोन सघंदासीं ॿुधी जेकी ख़ुदा खे पाण करणु मदद कयो त महिरबानी हुकूमत खे अपील आहे त मदद करे हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे केरु आहे उन्हनि खे तव्हां छा अपील कंदा उन्हनि खे बि इहो अर्ज़ु कंदासीं पर अञा को अहिड़ो ज़ाहिर त कोन थियो आहे त अचे त चऊं बाबा मुंहिंजा बचड़ा दर पदर आहिनि मुंहिंजी जायूं ड्रथियूं पयूं आहिनि मुंहिंजा बचड़ा वठी निकिता आहिनि ॿियो असां ग़रीब छा कंदासीं असांजो ध्यानु ॾाढो थियो आहे छा नुक़सानु मां जाइ रही वई आहिनि बचड़नि जेको रोज़ी हली वई छा खाऊं त हे जेको तव्हां जंहिंखे वोट जो ॾींदा हो त उहे नुमाइंदनि तव्हां जेका सार संभाल लधी आहे कोन न कोन लधी अथनि हा कोन लधी अथनि वोट कंहिंखे ॾींदा वोट बेनज़ीर खे घर ठहियलु हुयो उहो घर किरी पियो उन खां पोइ हीअ जेका मुंहिंजो नंढड़ो फर आहे हिन फर जी मेंह मरी वई बरसाति में मेंह मुंहिंजी मरी वई उन खां पोइ मुंहिंजो कोट हीअ जेको सभु कुझु आहे उहो किरी पियो आहे तंहिंखां पोइ असांजी MP MNA खे इहा गुज़ारिश आहे त असां सां मदद कनि ऐं हिन टाइम ताणी असां ॾे न को MP आयो आहे न को MNA आयो आहे ऐं मुंहिंजी उमिरि 38 साल आहे पर 38 साल छा पर 70 साल खां वठी असां PP खे वोट ॾींदा आया आहियूं त हिन टाइम ताणी असांजो को बि PP जो को नुमाइंदो या को अहिड़ो माण्हू न आयो आहे त तव्हां जेका मदद कयूं या तव्हांखे कहिड़ो नुक़सानु पहुतो आहे हिन टाइम ते असांखे को बि माण्हू पुछणु कोन आयो आहे मक़सदु इहो आहे त असां सां महिरबानी करे इहा कनि जेको असांजो नुक़सानु थियो आहे वधीक न त जेका बि हुननि जी हेल्प थी सघे असां सां त उहा हेल्प कनि भला हाणे जेका शइ मरी वई उहा त मोटी कोन ई थी पर हुकूमत खे ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब खे असांजी इहा गुज़ारिश आहे त असां सां PP वारनि खे त महिरबानी कनि सॼी उमिरि असां PP जे तरफ़ां क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि त असां सां बि असांजो बि हक़ु आहे त PP वारा असांजी मदद कनि भाऊ तव्हां जेको आहे त महिरबानी करे ॿुधायो त जेकी बरसातूं पयूं आहिनि त हिन बरसातुनि जे करे हिन ॻोठ में कहिड़ो नुक़सानु थियो आहे ही त ॻोठाणा कहिड़नि कहिड़नि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि सर जीअं त ॻोठ वारा मींहं जे सबबु एॾो परेशान आहिनि सॼे ॻोठ में जॻहूं वॻहूं एॾो नुक़सानु थियो आहे बेरोज़गार वेठा आहिनि हिकिड़ो टाइम खाइनि था त हिकिड़ो टाइम ईअं ई वेठा आहिनि ॿिए टाइम लाइ उनजे इंतज़ार में आहिनि त उनजो कमु कीअं थींदो उनखां अलावा असां जंहिंखे वोट ॾिना आहिनि हिनमहिल ताईं उन्हनि हाली हवाली न थिया आहिनि असां सां मां ॻोठ जी एॾी बुरी हालात आहे बेरोज़गारी हिकु त जॻहूं कोन्हनि खाइण पीअण करण लाइ वेहण लाइ बि वॾी मुसीबतूं आहिनि ॿुधो आहे त हाणे जेको आहे त भाऊ तव्हां नौजवान आहियो छा था सम्झो त हीअ जेका मौजूदा सूरत हाल आहे इन में जेको आहे छा थियणु घुरिजे सर हिन में इहो थियणु घुरिजे त जंहिंखे वोटर आहिनि असां खां हिनमहिल ताईं हाल हवाली कुझु बि न कयो अथनि करिणो त गवर्नमेंट खे चाहे त असां सां अचे मदद करे या जेके असां जंहिंखे वोट ॾिना आहिनि UC चेयरमैन आहे MNA आहे या वाइस चेयरमैन आहे उहे अचे असां सां मदद कनि असां गवर्नमेंट खे अपील था कयूं त अचे असां सां मदद कनि असांजा हालात हींअर एॾा ख़राबु आहिनि जो बसि तव्हां ॾिसी रहिया आहियो सॼे ॻोठ जो हाल जॻहूं वॻहूं हे हो हर शइ माना भॼी किरी पियूं आहिनि हेठि मींहं ते त वेहण लाइ हर शइ लाइ ॿार बचा इहे असां ॿाहिरि कढी वेठा आहियूं ॻोठ खां इन हालात में त असां सां अञा ताईं का बि मदद कंहिं न कई वई आहे गवर्नमेंट जे तरफ़ां या असांजा वोटर जे तरफ़ां कंहिं बि मदद MP आहे MNA आहे या वाइस चेयरमैन आहे या UC चेयरमैन आहे असां सां अॼु हिनमहिल ताईं कंहिं बि हेल्प न कई आहे असांजी मदद न कई आहे असांजे जॻहियूं टही वेंदियूं माल दर पदर आहे असांजा जुगाड़ टही आहे असां वॾा नंढड़ा बचड़ा आहिनि असां वॾो दर पदर छा नुक़सानु थियो आहे नुक़सानु जॻहियूं टही वयूं जेके टपा टाड़ी उहे सभु असां ध्यानु शइ आहिनि इन इहा 2 कमरा ठाराहियो हाणे ड्रही पिया आहिनि हाणे दर पदर आहे मज़दूरी वारो माण्हू आहे मज़दूरी कयां त असां जॻहियूं ठाहियूं असां ॾाढो परेशान आहियूं इहो आहे सॼी जायूं किरी पियूं बचड़ा कीकट करे निकिता आहिनि अहिड़ो ज़ुल्म थी वियो आहे हाणे मथां अलाह जो राज़ आहे त पोइ असां छा कयूं वरी बि अलाह खे पार त हिन मदद कयो हिन छोरनि छिननि ते मारनि ज़ाल मूंखे दम न आहे वसे त न आहे जो मां कयां कुझु इहा महिरबानी असां सां सरकार करे ॾाढी पिया असां नुक़सानु वॾो थी आहे माल ढुग कढ भॼी पियो आहे टपड़ भॼी पिया आहिनि असां सिर बचाए ॿाहिरि निकिरी आयासीं अलाह खे संभाले ॿुधी का वाह बि कान्हे का असांखे अलाह जे पासे का मदद छा नुक़सानु थियो आहे नुक़सानु सही सेफ पेतियूं ॿ ॿकरियूं मरी वयूं सही उहे ॿाहिरि फिटकी हुई ॿाहिरि कीअं सेफियूं पेटियूं भॻियूं छा थियो ओचे ते सुबुह जो बरसाति थी न 8 बजे ओचे ते असां रोंबे ते हुआसीं छोकिरा भॼण ॿार को छत किरी पिया बरसाति जेको लागी थी हले थी पर हीअ बरसाति जेकी 4th 5 ॾींहुं आहे न इन असांखे मारे थो इन ॾाढो ध्यानु कयो आहे सभु हा साईं
उन सां जेको आहे तव्हां कहिड़ी अपील कंदव हुकूमत खे चवां चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि उहे किथे आहिनि असां उहे बसि निंड पिया आहिनि उन वञो असां कम ई कोन था कनि बसि वोट ॾेई वठी हलिया विया असां ग़रीब माण्हू का वाह ई कान्हे अपील था कयूं सरकार खे हुकूमत कंहिंडे विया कहिड़े चूंडियल नुमाइंदे ते विया वियासीं नुमाईंदासीं सिराई ॾिनासीं वोट ॾिनासीं उन कंहिंखे कामराज साहब ॾे वोट वियासीं उन ॾे कोन वियासीं उन ॾे कोन विया जेतो त कूड़णो हाणे संभरिया वियूं पहिरीं रपटाड़ी कढियासीं हाणे वेंदासीं त अलाह कंदो मदद कंदो कामरा उहो त यूनियन काउंसिल जो आहे उन वटि वीचारे वटि छा आहे एमपी एमएनए ॾे न विया छा नंदसे ओॾे कोन विया हाणे वेंदासीं ॿार बचा वठी सफ़ा सफ़ा सामान दामान कढियोसीं हाणे उन ॾे वेंदासीं उन्हनि सां कॾहिं मिलिया आहियो सुञाणींदा आहियो न सही न कोन सुञाणींदा हाणे ऐं घर ॾिठो अथव उन्हनि जो न सही न घर कोन जॾहिं घर बि न ॾिठो अथव उन्हनि खे सुञाणींदा बि न आहियो वोट बाक़ी कीअं ॾींदा उन्हनि खे वोट असां अलाह थिया हाणे वार को हिन खे ॾियो मिड़े कमु कई पियो केरु चवंदो आहे तव्हांखे त वोट ॾियो हिननि खे सही वोट हाणे हिन ॻाल्हि खे छॾे हाणे कहिड़े कहिड़े नाला खणूं ग़रीब माण्हू न त जंहिंजे करे वोट ॾियो था उन्हनि खे चओ न हाणे बसि अलाह खे अपील तव्हांजी वार अलाह खे